10 साल जो नंढड़ो आशिक पारां महबूब जे मारन करे पंहिंजी बांह खे ब्लेड सां कटे छॾियो। ज़ख़्मी अस्पताल इलाज लाइ पहुचायो वियो। महबूब 3 ॾींहंनि खां नथो ॻाल्हाए, जंहिं सबबु मजबूर थी ब्लेड सां चीरा ॾेई पंहिंजी बांह खे ज़ख़्मी करे छॾियो। छा बाबा तुंहिंजो मां त छो बांह कपी अथई? ॿुधाए त इश्क में कीअं माना इश्क कंहिंसां पियो करीं? हाँ इश्क में कंहिंसां इश्क अथई? छोकिरी आहे, नालो त ॿुधा न, ख़बर त पए न। न ॿुध, अॻु में तो घणा चकर बांह कटी आहे? हाँ अॻु में 2 दफ़ा कटी अथई। हे अॻियां निशान आहिनि न। पोइ भला छो एतिरे इश्क में तूं भला इहो पंहिंजी बांह कटी आहे? कोन्हे का हींअर इश्क जी तुंहिंजी उमिरि किथे आहे? इश्क जी उमिरि त न हूंदी आहे, पर तुंहिंजो अञा हिते पढ़ण जो टाइम आहे। तूं बाहूं बि थो कपींदो थी हींअर ई छो? पोइ इस्पताल में छो आयो आहीं? न पोइ इस्पताल में छो इलाज कराइण आयो आहीं? आशिक त कोन कराईंदा आहिनि इलाज। हाँ